पेश है मुलाज़िमन जो गुज़िरियल 8 ॾींहंनि खां हिते एहतजाज जारी आहे। अॼु मुलाज़िमन पारां CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिशि कई त पुलिस नफ़री कयनि, तशद्दुद जो निशानो बणायो। चइनि मुलाज़िमन खे पुलिस पारां गिरफ़्तार करे वरितो आहे। हिते मौजूदु जेका एहतजाजी कैंप आहे उते मौजूदु अमले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जूं कहिड़ियूं डिमांड्स आहिनि। सरकार मां केर बि असां सां जेको आहे न मिलण लाइ न आयो आहे, न ई उन्हनि खे जेको आहे न कंहिं असांखे ख़ातिर ख़्वाह जेको आहे न भरोसो ॾियारे वियो आहे। केर बि असां सां मिलण लाइ न आयो आहे। असां जिते जेके आया आहियूं पूरे सिंध मां जेके असांजा PPHI जा एम्प्लॉइज़ आहिनि, असां उहे मुतालबा खणी आया आहियूं जेके जाइज़ आहिनि। अॼु ताईं असां कॉन्ट्रैक्ट ते आहियूं, जेॾीमहिल चाहिनि थोरे ते असांखे कढनि। असां सिर्फ़ु CM सिंध खां हिकिड़ी डिमांड कई आहे, बिलावल भुट्टो खां PP वारनि खां कई आहे त बराए महिरबानी 13 सालनि खां असां सिहत जेको खातो आहे उन में असां सर्विस कयूं पिया, उन्हनि खे सभु सहूलियतूं ॾियूं पिया। बराए महिरबानी असांखे रेगुलराइज़ कयो वञे। जेको पुलिस असांजी अदिड़ियुनि ते बि अदिड़ियुनि खे बि जेको आहे तशद्दुद जो निशानो बणायो आहे ऐं असां जूं 2 अदियूं अरेस्ट कयूं आहिनि। हिकिड़ो असांजो डॉक्टर राजा साहब आयो, राजा ओडेचो, ऐं ॿियो ख़ालिद लैब टेक्नीशियन आहे। इहो ई चवणु आहे त सिहत खाते खे घुर्जे त जल्द खेनि पको कयो वञे। जेसिताईं ही पका न थींदा त तेसिताईं संदन एहतजाज तहरीक जारी रहंदी।